बिरासती मां ख़बर ॾींदा हलूं त बिरासती प्रेस क्लब आॾो नवाबशाह में एसटीपी मरकज़ी अॻवान निसार कीरियो जी बिना जायज़ गिरफ़्तारी तोड़े घर ते पुलिस चढ़ाई खिलाफ़ एसटीपी बिरासती जे कारकुननि ज़मीर सहतो एजाज अली शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त एसएसपी नवाबशाह वंगार वेंदे एसटीपी अॻवान निसार कीरियो जे घर मथां चढ़ाई करे चादर चो दीवारी जो तक़दुस पामाल करे निसार कीरियो जे घर वारी ऐं घर भातियुनि खे खंबे वियो आहे। हिननि चयो त हिकु साज़िश तहत एसटीपी अॻवान मथां कूड़ा केस मड़े खेनि वफ़ादारियूं मिटाइण लाइ ज़ोर भरियो वञे। हिननि चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं आईजी सिंध पुलिस ऐं ॿियनि खां मुतालबो कंदे चयो त वाक़िए जो नोटिस वठी निसार कीरियो संदसि घर वारी ऐं घर भातियुनि खे आज़ाद कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।